party, he are very philosophy. Taji philosophy kehdi hai? Philosophy is kam dado kya manu aise ko datan. This is one philosophy. And the second philosophy is that the general Malik Allah. The philosophy. Second is psychology. ताजो दिमाग ताजो के सिचुएशन में कम करने जो वे हाय हेलो अच्छा हाय जमा हेलो आइए हेलो जमा ले हाय हाय हेलो हाय हेलो हाय ओके जिसे मैं फील कर दूँ तो तार डिस्कनेक्ट तो कोई और जीवित हो so psychology है तो ताजो दिमाग कम किया दो सिचुएशन second P Third P है potential. हर इंसान वटि हिकिड़ो यूनिक टैलेंट आहे. जेकॾहिं तव्हां चयो था त मूं में नुक्स आहिनि ऐं मां कुझु नथो करे सघां, एट दी सेम टाइम तव्हां इहो बि चयो था त हुन जीअं ठाहियो आहे असांखे उन का शइ सही शइ न ठाही आहे. उन जी क्रिएटिविटी ते तव्हां अमल था कयो. पोटेंशियल हर माण्हूअ में मौजूदु आहे. उन पोटेंशियल खे इस्तेमालु केरु कीअं थो करे उहो तव्हां ते डिपेंड आहे. And the last आहे possibility. जेकॾहिं philosophy ख़राब आहे त possibility बचंदी सां वटि आहे. जेकॾहिं psychology ख़राब आहे त possibility ते impact ईंदो. हाय ओके जेकॾहिं असां चऊं था त बाबा असांजी philosophy आहे Sindh is this आहे Sindh is this आहे बाबा असां वटि opportunities न आहिनि एजुकेशन फैसिलिटीज़ कोन्हनि इश्यूज़ आहिनि या चओ पाकिस्तान में लाइट जो इशू आहे पाकिस्तान इज दिस बट आई वांट दिस इज वन फिलॉसफी पाकिस्तान इज दिस बट आई वांट दिस उन में तव्हां कहिड़ो किरदार अदा था कयो माय लाइफ इज दिस बट आई वांट दिस जेकॾहिं तव्हांजी लाइफ दुनिया हींअर हिन जो मतिलबु छा आहे बाबा कयो माय लाइफ इज दिस कयो सभी कयो माय लाइफ इज दिस बट आई वांट दिस माय लाइफ इज दिस I want this. Not sure about this, but I want this. Philosophy. Philosophy है. There is भी तो Allah. डिग्री philosophy है. दुनिया में अपने पैदा करने की जरूरत प्लान हो. आईडी philosophy है. खास करे संजा सिंधी नौजवान सियासतदाननि जे अॻियां साईं नौकरी. कयो सभी क्यों बाबा? अटकण वञे. ट्राई करे ॾिसो. साईं नौकरी मज़लूम नारो करे ॾिसो. आमतौर ते साईं ईअं कंदा आहिनि. ही कंहिंजा इहा हथ खणण इन जो मिसाल ईअं आहे त तव्हां पंहिंजी सॼी इज़त उहा हिकिड़ी नौकरीअ ते विकिणंदी. करे ॾिसो बाबा साईं हिकिड़ी नौकरी बस वारे खे करे ॾिसो ॾिसो एक्सपीरियंस आई वरी करे ॾिसो शाबाश साईं नौकरी शाबाश करे ॾिसो ऐं जेको सियासतदान हूंदो उहो कोन चवंदो उहो तव्हांखे चवंदो हलिया मुंहिंजा पुट ॿ लेवल असां वटि हिकिड़ी हीअ लेवल आहे ॿी हीअ लेवल आहे असां वटि हीअ लेवल किथे आहे करे ॾिसो हैंडशेक करे ॾिसो बाबा भरिसां वारो हैंडशेक कयो कीअं थो फील थिए हाणे हीअं करण में ऐं हीअं हथ मिलाइण में केॾो फ़र्क़ु आहे जे तव्हां नौकरी घुरो था तव्हां पंहिंजी ज़ात खे विकामियो था तव्हां कोशिशि कयो अलाह ते भरोसो रखो ऐं तव्हांजा इहे कम थींदा. अच्छा उन खां पोइ जेकॾहिं तव्हां हिन पोज़ीशन में अची था वञो त इहा बि ख़राबु आहे. तव्हां बादशाह सां मिलो बादशाह जी तरह जे फ़क़ीर सां मिलो त उन खे बि इहो लॻे त मां कंहिं झूलेलाल सां